वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध जे माण्हुनि जी हिमायत पीपी सां गॾु आहे। नंढी चूंड में पीपी अक्सरियत सां कामयाबी माणी। पीटीआई जो मुस्तक़बिल सिंध समेत सॼे मुल्क में ज़ीरो पियो ॾिसां। कराची में इलेक्शन कमीशन जे ऑफिस ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त हलीम आदिल शेख खे मुंहिंजे चवण ते गिरफ़्तार नाहे कयो वियो। मां कल्ह बि सुबुह खां शाम 4 वॻे ताईं सदर आरिफ अलवी सां गॾु हुयसि। हलीम आदिल शेख खे कंहिं चयो त तख में हथियार खणी वञे। वॾे वज़ीर वधीक चयो त हलीम आदिल शेख हथियार खणी पौरिंगन अंदर वियो। कानून खां केर बि मथां हो नाहे। जेको कानून हथ में खणंदो उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। हलीम आदिल खे तक मां निकिरी वञण जो हुकुम मूं न पर इलेक्शन कमीशन ॾिनो हो। सिंध पुलिस पंहिंजे हिसाब सां कमु कंदी आहे। सैयद मुराद अली शाह वधीक चयो त सेनेट चूंडनि में वोट मेंबर जी मर्ज़ी सां हूंदो आहे। ऐं सिर्फ़ अहल उम्मीदवारनि खे वोट ॾींदुसि। पीटीआई जो सियासी मुस्तक़बिल नज़र न पियो अचे।